हैदर तू जल्दी कर, तैयार थी। घोट जो वॻो पाए तैयार थी वे। शाम जो सिज लहण जी निमाज़ खां पहिरियां तुंहिंजो निकाह करायो चऊं। मां बि कपिड़ा पाए ॿाहिरि थो वञा त जीअं मौलवी ऐं 3 शाहिदनि जो बंदोबस्त करे सघां। हिम्मत कर, मां बि कपिड़ा बदिली करे वठां। हैदर, अब तू ही खणी इनकार कर। ज़ोर जी मेहंदी त कान लॻंदी आहे न। इनकार जो सवाल ही पैदा न आहे मां। जेको दुश्मननि कयो आहे उन्हनि खे उहो करे ॾेखारबो। हैदर, हे हिकिड़े ॾींहं जो तमाशो न आहे पुट, सॼी ज़िंदगी जो सुवाल आहे। अदा हैदर, निकाह त तूं करी थो, पर छा सॼी ज़िंदगी तूं पारस सां ख़ुशि हूंदे? भॼे जेकर पारस हिन शादी खे क़बूल न कयो ऐं मूंखे मुड़ुस तस्लीम न कई त हिन घर में सॼी उमिरि नौकिराणी थी रहंदी ऐं मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ कंहिं ॿिए हंधि निकाह कंदुसि। बाक़ी शादी त हर हाल में करणी आहे। पुट हैदर, वरी बि सोच, पर न्याणी जी ज़िंदगी ख़राब न कजे। मूं सोचे छॾियो आहे अम्मा, तूं उथी कपिड़ा खणी आ, मूंखे तयारु थियणो आहे। बस सब आहे, तुंहिंजी जेका मर्ज़ी। मां कपिड़ा खणी थी अचां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।